पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास, जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास, जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास, जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियास, जे मिले त मिलंदियास न त घोरी जान। निकता से पए तॾहिं असां वटि 90 माण्हुनि जी लिस्ट हुई, पर जी हिते पहुता आहियूं त असांजा 6 माण्हू हुननि रिहा कया आहे, पर इहा स्पीड घटि आहे। पर रुॻो इहा स्पीड जी ॻाल्हि न आहे, असीं चऊं था इहो सफ़ा जबर क्राइम बंदि थियणु घुरिजे, ऐं असां इहो बि चऊं था त जे उहे क्रिमिनल्स आहिनि अदालतुनि में पेश कयो। 90 माण्हुनि जा वार घटि, उन 90 माण्हू 50% माण्हू आहिनि असां वटि, ऐं जीअं जीअं असां वञूं था जिते जिते उहे वारिस आहिनि उहे उसे उन काफ़िले में असां सां शामिलु थींदा हलनि था। असां जीअं हितां सिजावल पहुचंदासीं त गोलाड़ची जो हिकिड़ो दोस्त आहे सूमार मला, उनजी फैमिली उतां असां सां मिलंदी। उन खां पोइ असां टंडो मोहम्मद खान ईंदासीं, जवाहर सखी जी फैमिली उतां मिलंदी, हैदराबाद ईंदासीं सनी भट्टी जी फैमिली मिलंदी, मंसूर जोयो जी फैमिली मिलंदी, मोहम्मद कबोल जी फैमिली मिलंदी, ऐं उन खां पोइ असां वटि मिलंदी इम्तियाज़ ख़ासकेली जी फैमिली उतां मिलंदी, रियाज़ ख़ासकेली जी, नदीम मक्सी जी, फरीद मक्सी जी, नवीद मक्सी जी। तव्हां कराची खां निकिता आहियो, जेके 6 माण्हू रिहा कयो उनजा नाला ॿुधायो। हा, उन में हिकिड़ो अख्तर सोडेर आहे, ऐं हिकु आहे जमील कईम आहे। कानूनी सूरत में मोहम्मद नसीम खुद भी कानून का स्टूडेंट था, फाइनल ईयर का, वो LLB कर रहा था। वो कोई ना ही जुर्म में मुलव्वस है ना ही कोई मुजरिम है। जो जुर्म करता है वो कानून पढ़ता ही नहीं और कानून को फॉलो करता ही नहीं है। हमारी गुजारिश है हमारे लोगों को छोड़ दिया जाए। हम लास्ट में भी अभी यही गुजारिश कर रहे हैं, हम कह रहे हैं हमें सुना जाए। यही के जैसे हदीस शाजिया कह रही थी कि पैरों में छाले पड़ गए, हमारे तो दिलों में, हमारे कलेजों में भी छाले पड़ गए। इतना रोते फरियाद करते चीखते चिल्लाते भाई हमारे प्यारों को रिहा करें। ये एक का मसला नहीं है, इस मसले ने पूरे पाकिस्तान को अपने लपेट में ले लिया है। भाई ये क्या मसला है तुम्हारा, क्यों हमारे प्यारों को उठा के लेके जाते हो? अगर वो मुजरिम है तो आप लाएं, कोर्ट आपके अपने हैं, उन्हें पेश करें, जेलों में डालें। हमारे वकील है, जो भी सजा बनती है हमें मंजूर है, लेकिन इस तरह पाबंद सलासा रखना हमें मंजूर नहीं है। इसके खिलाफ हम एहतजाज भी करेंगे, हम धरने भी देंगे, हम मार्च भी निकालेंगे। और जब तक हमारे प्यारे वापस घरों को लौट कर नहीं आते, बिल्कुल भी हम पीछे नहीं हटेंगे और हम वापस लौट कर घरों तक बिल्कुल भी नहीं जाएंगे। और इसी तरह हमारा ये जो रवाक है ये चलता रहेगा, हमारा काफिला, इसको कोई रोक भी नहीं सकता। कोई भी हमारे सामने आए, हम पीछे बिल्कुल भी नहीं हटेंगे। हमें हमारे प्यारे हर हाल में वापस चाहिए। जितनी भी फैमिली हमारे साथ है उन सब के प्यारे वापस आएंगे, तभी हम लौट के जाएंगे। बेटे को 10 साल हो जाएंगे, ये अगले महीने को नया साल चढ़ेगा। और मेरा बेटा सदर आया था, सदर से लापता हुआ है। ये रियासत ही हटा रही है, सबको पता है। बार बार हम बताएंगे भी, फिर भी आप लोग बोलेंगे ये झूठ बोलते हैं, लेकिन नहीं, रियासत हटा रही है हमारे बच्चों को। मेरे बेटे को बाज़ियाब करवाया जाए, अगर कोई कसूर है तो कोर्ट किस लिए? कोर्टों में केस चलते हैं, बच्चे मिलते नहीं, केस खत्म की जाते हैं। क्यों करते हैं केस खत्म? जब मेरा बेटा आया नहीं है तो क्यों केस मेरा खत्म किया है? अगर केस खत्म किया तो मेरे बेटे को रिहा करें, क्यों जबरदस्ती रखे? अगर उसका कोई कसूर है तो उसको सामने लाए। नो डेटा दे रहे उसका, जब से गया उसका नो डेटा दे रहे, क्यों नहीं दे रहे उसका डेटा? क्या कसूर है मेरे बेटे का? और स्टूडेंट है 12वीं क्लास का, उसकी पढ़ाई पे कितना उसका हर्ज हुआ है। दहशतगर्द ये खुद बना रहे हैं बच्चों को पकड़ पकड़ के, पता नहीं क्या कुछ करवा रहे हैं उनसे, हमें तो नहीं पता। हमारे प्यारों को बुलाया जाए, हम तड़फ रहे हैं, हम जब चल रहे हैं हमारा हाल क्या है हमें पता है ना। कैसे हमारे पाँव छालों से भरे हुए हैं, कैसे चल रहे हैं। इनका इंसान नहीं है, ये लोग दरिंदे जो पकड़ते हैं माँ के जिगर के टुकड़ों को।
तुंहिंजी राह में फुरो फुरो थी वेही वञे, मुंहिंजो बि कर्ज़ु लही वञे, मुंहिंजो बि नसीबु थी वञे। जीअं त असांखे अॼु टे सुठो ॾींहुं आहे, अॼु 10 तारीख़ खां जेको आहे असांजो लॉन्ग मार्च जेको आहे रावलपिंडी जी तरफ़ जेको आहे रवां आहे। हिन वक़्तु असां ॾाढे चीफ़ गेस्ट ॿुधाए असांजो चिट्टो मौक़ुफ़ वाज़े मुक्त थियो आहे। जेसिताईं असांजी बेचैनी जी आज़ादी नथी थिए, भली असांखे छाला पवनि, भली असांखे गोलियूं हणनि, भली असांखे सेलनि में विझनि, पर हीउ जेको असांजो मार्च आहे उहो रावलपिंडी असां पहुचंदासीं। ऐं जेके जिन्हनि खयो आहे नकाबपोशनि, उहो मर्कज़ जेको आहे रावलपिंडी आहे। असां हिनखे रावलपिंडी वञी उन्हनि खे ॿुधाईंदासीं त सिंध जा माण्हू न छिपिया आहिनि, न विकिया आहिनि, न तव्हां खां डिॼनि था, न ख़ौफ़ज़दा आहिनि। हिते वेही असां डिमांड था कयूं तव्हां सां, कंहिं बि हालत में जेकॾहिं तव्हां जेको चाहियो था उहो असां सां भली कयो, जेसिताईं असांजा बचा तव्हां न छॾींदो। GHQ सां धरणो असां ख़तमु। असांखे अॼु 5 साल हले पियो त मुंहिंजो बाबा कंहिं तंज़ीम सां वास्तो न हुयुसि। हिकु डॉक्टरी पेशो हुयुसि, हिकु बलोचिस्तान 238 ज़िला सोबतपुर में मुंहिंजो बाबा पंहिंजे बचनि जी रोज़ी कंदो हो। डॉक्टर जो पेशो हिकु डॉक्टरी आहे, हिकु इंसान ज़ात जो इलाजु कंदो आहे। त मुंहिंजे बाबा साईं जो 70 साल एज आहे, अञा ताईं मुंहिंजो को अतो पतो न आहे। हिते अदालतूं मौजूदु आहिनि, अदलिया मौजूदु आहे, जेलूं मौजूदु आहिनि, ऐन मौजूदु आहे, पर ऐनी तौरु असांखे सज़ा ॾिनी मुंहिंजे बाबा खे। गैर ऐनी आहे, असां सां न्यायजादी आहे, असां मज़लूम क़ौम। तव्हां ॾिसो, जेको बि मुजरिम भली 100 केस हुजनि, उनखे 24 कलाकनि में जुडिशल कोर्ट में पेश कयो वेंदो आहे। असांजे बाबा असांजो को अतो पतो न आहे। जी, त असां कराची खां जेको निकिता हुयासीं, जेका हीअ असांजो लॉन्ग मार्च आहे, इहो पंजाब में असांजो ख़तमु थी वियो। हींअर असां काफ़ी सारी फैमिलीज़ आहिनि, असां पाण सां पंहिंजे ॿाहिरनि जी हिकिड़ी उमेद खणी निकिता आहियूं त थी सघे असांजा ॿाहिरि जेके आज़ादु कया वञनि ऐं उते अगरि के एक्टिविटी में मुलविस आहिनि त उन्हनि खे तव्हांजो अदालती तव्हांजा थाणा ठहियलु पिया आहिनि, उन्हनि खे उन्हनि में आणियो। हीअं खणी कम बि गुम कंदो त ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे, उन्हनि जे लाइ उन्हनि जी फैमिली परेशान थींदी। त असां जॾहिं केरु ॿुधंदो कोन त असां ज़ाहिरी सी बात आहे त असां जेका पंहिंजा एहतिजाज पंहिंजे ईअं लॉन्ग मार्च वधाईंदासीं। असांजे पेरनि में छाला पइजी विया आहिनि, पर असांजा हौसला अञा बि बुलंद आहिनि ऐं अॻिते बि असांजा हौसला बुलंद ई हूंदा। जेसीं ताईं असांजा ॿाहिरि असांखे न मिलंदा, तेसीं ताईं असां पंहिंजी एहतिजाज जारी रखंदासीं। पेरे पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास, जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने में सां सरंदियास। जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास, जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियास। जे मिले त मिलंदियास, न त घोरी जान।